असांखे ॾाढो तंग कयो आहे। असांखे बीहणो कोन थो ॾे, रोज़गारी कमाइण कोन थो ॾे। पुनू लेगारी रोज रक्षा झलियो बीठा आहिनि, किथे बीहारियूं विच ते कंहिंखे सौजी ॾियूं था त विच ते अचे थो बस डायरेक्ट चालान पर्ची बस बी। टंडबाग में ट्रैफिक एहलकार खिलाफ रक्षा यूनियन जो एहतजाज, भत्ते वठण जा इल्ज़ाम। टंडबाग में रक्षा ज़रिए मज़दूरी करे घर जो गुज़र सफ़र कंदड़ पोरियतनि पारां मुबैना भत्तो वठण ऐं बिना जवाज़ चालान कटण खिलाफ नेशनल प्रेस क्लब टंडबाग अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में वॾे अंग में रक्षा ड्राइवरनि शिरकत करे ट्रैफिक एहलकार पुनू लिगारी खिलाफ नारेबाज़ी कई ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो। उन मौक़े ते अॻवाननि जावेद हालेपोटो, अली गोहर चांडियो, हाकिम मल्लाह, सजाद मल्लाह, रमज़ान सरकी, सदाम हालेपोटो, याकूब समेजो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो आहे त ट्रैफिक एहलकार पुनू लिगारी खेनि बिना जवाज़ बार बार तंग करे रहियो आहे। हिननि दावा कई आहे त मज़कूरा एहलकार खेनि भत्तो ॾियो न त चालान कटींदसि चई धमकाए थो। रोज़ानो 2 खां 3 रक्षाउनि जा चालान कटे खेनि मुआशी नुक़सान पहुचाए रहियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त रक्षा ते सब्ज़ी विकिणी पंहिंजे बचनि जो पेट पालियूं था, पर खेनि रोज़गार करण खां रोकियो पियो वञे। उन्हनि चयो त बिना सबब चालान कटण सबबि संदन कमु मुतासिर थी रहियो आहे ऐं हू सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। मुज़ाहिरीन वधीक दावा कई त मज़कूरा पुलिस एहलकार खिलाफ़ अॻु में बि काफ़ी शिकायतूं लाॻापियल इख़्तियारनि ताईं पहुची चुकियूं आहिनि, पर अञा ताईं का वाज़े कार्रवाई साम्हूं नाहे आई, जंहिं सबबि एहलकार जी मुबैना कार्रवाइयुनि में वाध थी आहे। रक्षा यूनियन अॻवाननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो फौरी नोटिस वठी खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में हू बदर चौक ते गॾियल तौर ते धरणो हणण ते मजबूर थींदा। मुज़ाहिरे कंदड़ ख़ासि तौर ते SSP बदीन कमर रज़ा जिस्काणी, DIG ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां घुर कई आहे त ट्रैफिक एहलकार खिलाफ़ शफ़ाफ़ जांच कराए कानून मूजिबि कार्रवाई कई वञे त जीअं पोरियतनि सां मुबैना नाइंसाफ़ियुनि जो अज़ालो थी सघे। रिपोर्ट सिंगार अली तलवाणी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध। जेको पुनू आहे इहो असांखे ॾाढो तंग थो करे ऐं असां ते अॻु मां चालान कटिया आहिनि, उहे निमाइंदनि ईअं असांजा बंदि कराए जा, कटराए जा, ख़तमु करा। उन जे करे वरी बि असांखे तंग करे मारियो। डेली पुछा करियो, चयो त इस्माइल पठाण किथे आहे, असांखे चालान पिया रहे। असांखे ॾाढो तंग कयो आहे। असांखे बीहणो कोन थो ॾे, रोज़गारी कमाइण कोन थो ॾे। कारखाने जे अॻियां असीं गेट खां पासे ताईं पोइ असांखे तंग करे मारियो आहे। ऐं सेठ बेठ जे नाले चवे थो त भाई इहो सेठ थो असांखे चवे, सेठ असांखे कॾहिं पहुचेयो आहे। पुनू थो तंग करे। हवलदार असांखे ॾाढो तंग थो करे। डेली नवां चालान असीं चई बीह रहिया आहियूं, पर को असांजी वार करण तयारु न आहे। पुनू लेगारी रोज़ रक्षा झलियो बीठा आहिनि, किथे बीहारियूं विच ते कंहिंखे सौजी ॾियूं था त विच ते अचे थो बस डायरेक्ट चालान पर्ची बस बी पई हथ में, रुगो बस पंहिंजे ज़ोर थो ॾे चालान कटिजो वञे। सब्ज़ी असीं रोज़ी पिया करियूं, रोज़ी करण असांखे पुलिस वारा हाणे न पिया ॾियनि, टने बाग़ी वारा। हा, सब्ज़ी ॾियो ऐं ॿिया त रोज़ ज़रे जो चालान, मोरी वटि अचूं हिकिड़ो चालान, मोरी मटियूं ॿियो चालान, चालान मथे चालान, असीं वञूं त केॾां वञूं। असांखे जेको पुनू लिगारी जेको आहे तंग करे थो त आवाज़ बंदि करियो। ऐं जेको आहे सो मार्च करे हिकिड़ी जॻह ते न पियो, हुते पियो रोड ते असांखे न। पहिरीं ॻाल्हि त असांखे भेण कोन था ॾियनि। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा त असांखे जेको आहे तंग कनि था। केॾी महिल चालान कढनि करे अचनि 500 ॾे करे अचनि 1000 रुपया ॾे। हाणे असीं ग़रीब माण्हू 2 किलो अटो वठी वञूं बचनि लाइ, या असां माण्हुनि खे चालान केतिरो असीं भरियूं भला। 2-3 चकर चालान कटिया आहिनि, पर पोइ बि जेको आहे असीं हथ ॿधो जान छॾायूं, पोइ बि असांखे जेको आहे सो ॾाढो तंग कनि था। इन जे लाइ करे गवर्नमेंट खे असांजो इतलाह आहे त महिरबानी करे असां ग़रीबनि जो एहसास करणु चाहियो त सुठो आहे। जेको आहे हिन में चेकपोस्ट में इन ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। रक्षा वारनि खां 1500 रुपया चालान थो कटे, या उन्हनि जा रक्षन वारनि जा टेप पटियो वञे लियो। ग़रीबनि खां 300 रुपया या 500 रुपया भत्तो वठी, उन खां बोर्ड वठी उन जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब माण्हू रोज़गार करे त कीअं करे? हिकु त गवर्नमेंट ॾे कोन थी, ॿियो पंहिंजे बचनि जो वसीलो करे बचनि रोज़गार कंदा, सो बि पुलिस फुरे थी। त अहिड़ी पुलिस अहमेदारनि ते असीं नालत था पेश करियूं जो ग़रीबनि खे तंग करे रही आहे।